लैंग्वेज सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में कॉन्फ्रेंस थींदी आहे हर साल ॿोली जे हवाले सां उहा कॉन्फ्रेंस थींदी आहे पर उहा महदूद हूंदी आहे ॿोली ताईं ऐं उन में लिसानियात जा जेके अदब जा जेके आहिनि माहिर उहे उन में ईंदा आहिनि ऐं हीअ जेका कॉन्फ्रेंस आहे इहो उर्दू जो न आहे प्योरली उर्दू लैंग्वेज ते कोन्हे हिन में मुख़्तलिफ़ सेशन्स आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि मुख़्तलिफ़ हवाले सां जेका आहे उहा हीअ कॉन्फ्रेंस आहे छो त हिनजो कैनवस थोरो वसी आहे असां वटि बेशुमार फेस्टिवल्स ॿिया बि थियनि था हीअ आउं सम्झां थो उर्दू जे हवाले सां हीअ महदूद हिकु ई वाहिद हिकिड़ो इवेंट आहे जेको उर्दूअ जे अम्ब्रेला हेठि थिए थो नाले सां थिए थो असां वटि त बेशुमार लिटरेचर फेस्टिवल थियनि था एक्टिविटीज़ थियनि थियूं इवेंट थियनि था त सिंधी पोइ हिते कोन्हे सिंधी पंहिंजे एक्टिविटीज़ में ॿियनि में इलाही एडवांस आहे तव्हां पंजाब में वञी ॾिसो पछतो में वञी ॾिसो ॿिए पासे ॾिसो जेका सूरत हाल आहे पर यकीनन लैंग्वेज के हवाले से भी आउं सम्झां थो भले सिंधी लैंग्वेज जो ही बैनर हुजे पर उनमें मुख़्तलिफ़ मौज़ू डिस्कस थी सघनि था ऐं लैंग्वेज अथॉरिटी खे चवंदासीं त इनखे थोरो उनजो वसी कनि उनजो। अच्छा सिंधी ॿोली क़ौमी ॿोली के हवाले से जो बिल पियल हुयो उहो अञा ताईं सेनेट में पियो आहे उन ते इम्प्लीमेंट न पियो थिए तव्हांजी गवर्नमेंट हुई पीपल्स पार्टी पहिरीं गवर्नमेंट इहो नवाज़ शरीफ़ साहब ऐं अशरफ अली साहिबनि कोशिशि कई उहो नाकाम रहियूं सबब छा आहिनि जा सिंधी खे छो नथो क़ौमी ॿोली ऐं सम्झां थो त हिन में वॾे में वॾी रुकावट जेका आहे उहा नून लीग ही नवाज़ लीग जेका आहे उहा पहिरीं रुकावट हुई हिन में उन्हनि सिराइकी जे ख़ौफ़ खां इनखे करणु न ॾिनो ऐं पर असीं इहो था चऊं त भला जेकॾहिं सिराइकी खे तव्हां उन में शामिलु करे न पिया कयो त 4 सूबा आहिनि 4 कॉन्स्टिट्यूएंट यूनिट आहिनि आइनी इकाइयूं आहिनि उन्हनि जूं जेके 4 ॿोलियूं आहिनि पहिरीं उन्हनि खे कयो पोइ बाक़ी ॿोलियुनि जो इख़्तियार सूबाई असेंबलियुनि खे ॾियो त उहे रिकमेंड कनि पर घटि में घटि पास त कयो न तव्हां ऑनर कयो उन्हनि खे हिंदुस्तान में 25-26 ॿोलियूं जेके आहिनि उहे डिक्लेयर थियल आहिनि नेशनल लैंग्वेजिस हिते जेका सिंधी आहे जिते 6 करोड़ खां मथे ॻाल्हाइण वारा माण्हू मौजूदु आहिनि उनजी ॿोली खे कोन था तव्हां शामिलु कयो बसि उन्हनि खे छॾियो तव्हां पंजाबी खे शामिलु कोन था कयो जेके 8 करोड़ खां मथे ॻाल्हाईंदड़ 7 करोड़ खां मथे ॻाल्हाईंदड़ पंजाबी मौजूदु आहे त इहो त आउं सम्झां थो त हिन फेडरेशन जे बुनियादी सेंस जेको रूह आहे उनजे ख़िलाफ़ु आहे इहा सिंध में त सरकारी तौर ते सिंधी ॿोली उर्दू ऐं सिंधी ॿई उहे डिक्लेयर थियल आहिनि उहे तॾहिं असीं स्कूलनि में बि चऊं था त बाबा सिंधी पढ़ायो हुनखे रेगुलेट करण जी कोशिशि पिया कयूं ऐं इहो हुकूमत जी आहे इन ते असां यकीनन हाणे पेशिफ़्ट कंदासीं त साइन बोर्ड आहिनि ॿिया आहिनि त उनमें उर्दू अंग्रेजी सां गॾु सिंधीअ में बि उहे लिखिया वञनि इन ते बिल्कुलु इहो तर्क वठिबो इहो एडमिनिस्ट्रेशन जो कमु आहे कानून त पास थियल आहे।